एकड़ो हमरा हजरत उमर जे दौर में, हजरत उमर साईं जे दौर में पांजी माउ के 1,000 मैलन खां प्यादल कांबे में खणी हज करायो, तवाफ करायो, कांबे में विजी। कांबो समझो था पोइ तो कपड़ो बदलियो न माई ये हुन हमरा कांबे में विजी पांजी मां पोड़ी के 1000 मैलन खां खणी अची हज कराए। हजरत उमर जो दौर हो, हजरत उमर के हज खां पहुंचे से मां पांजे मां जो हक अदा कयो। हेतरा 1000 मैल मां तय करे काबे में आयो हां, तवाफ करायो थमा 7 चक्कर, सफा मरवा दौड़ाई थमा, मिन्ना अरफात वठी वियो हां। साईं कांबे में मां अम्मा जो हक अदा कयो। हजरत उमर चो न जैसे छो एडो मां कम कयो आ, अबे मां भी एडो कम न कयो जेडो मां कयो आ। त हजरत उमर चो पुट फर्क आ एकड़ो। चे केड़ो? चे फर्क यो आ तू अबे अम्मा जी खिदमत जेका करे तो इन लिहाज खां दादा आखिरी वक्त थन मां खिदमत क्यान, आखिरी वक्त थन जान मोया मन मोया मरण जी उम्मीद में खिदमत करे। हुनन तो जी खिदमत कई ही तो मुझो बच्चो कदे वडो थो थे। तो जी नियत है हुनन जी नियत में गाल समझो था न। अब गाल तवजे में आए तो मसलो यो आ पोड़प खां पोए छाजी उम्मीद हुंदी आ जोर सा हुजूर